सेनेटर फैसल वावडा चयो आहे त राणा सनाउल्ला चवे थो बानी खे ॿ भेरा डील जी आछ कई आहे पर हुन क़बूल न कई। राणा सनाउल्ला पहिरियों ॿुधाए त कॾहिं डील जी आछ कई वई। छा उहा डील उहा आहे जंहिंजी ॼाण रुॻो अव्हां खे आहे? अव्हां ख़ुशकिस्मत आहियो त पीटीआई बानी डील क़बूल न कई। सुलह सभा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ पीटीआई बानी सां डील बाबति ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। अता ताड़ चयो आहे त पीटीआई बानी अदालतुनि मां सज़ा मिलियल ॾोहारी आहे। पीटीआई बानी खे कंहिं बि क़िस्म जी रिआयत जो तासुर ॾियणु बिल्कुलु ग़लति आहे। मुझी भेण आहे, मुंहिंजो भाणेजियूं आहिनि ऐं असां पाण लॻारी मोहम्मद खान जा हिते जेको तो गैस सिलेंडर जो ॿुधो आहे जेको तो हुन सां धमाको थियो आहे। डेड बॉडीज़ जेके आहिनि उहे 16 डेड बॉडीज़ रेस्क्यू वारनि हितां कढियूं आहिनि। हिन वक़्त ताईं जेके आहिनि उहा गैस जो धमाको चवनि था पिया ऐं मोस्ट प्रॉब्ली इहा लीकेज आहे गैस जी। डेड बॉडीज़ हैं वो 16 रिकवर कर ली गई हैं। उसके अलावा जो ज़ख्मी थे वो 14 ज़ख्मी मुंतकिल किए गए थे। ऑपरेशन अभी भी चल रहा है। ऑल्दो के फैमिलीज़ की जानिब से बता दिया गया है कि विक्टिम कोई मौजूद नहीं है। हमारी ऑपरेशन की टीम यहाँ साथ ही खड़ी है, बट जब तक डेबरी पूरी क्लियर नहीं होगी रेस्क्यू 1122 का ऑपरेशन चलता रहेगा। कराची में गैस लीकेज सबब धमाको। टंडरो गुलाम हैदर वासी 3 भेनरुनि समेत 16 ॼणा अजल जो शिकार। सोल्जर बाज़ार में सुबुह 4 वॻे 3 मंज़िला इमारत अंदरि गैस लीकेज सबब धमाको थियो। 4 ॿारनि ऐं 6 औरतुनि समेत 16 ॼणनि जा लाश कढिया विया। 14 ज़ख्मी अस्पताल मुंतकिल। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त पहिरीं मंज़िला ते धमाको थियो। फोतिन में टंडरो गुलाम हैदर वासी 3 भेनरूं 23 वरनि जी अक्सार, 19 वरनि जी अनीशा ऐं 15 सालनि जी अफशां लगारी बि शामिल। नौजवान कंबर संदसि ज़ाल यास्मीन ऐं 2 वरनि जी धीउ नरगिस बि फोतिन में शामिल। 28 वरनि जो नदीम ऐं संदसि 5 वरनि जो पुटु वसीम बि अजल जो शिकार। 10 वरनि जी नाज़िया ऐं संदसि 15 वरनि जी भेण बेनज़ीर बि फौतिन में शामिल। पीरसन रियाज़ ऐं 6 वरनि जी सोनी धी जबार बि फौत थी विया। वॾे वज़ीर पारां कमिश्नर कराची खे जांच जो हुकुम। सदर आसिफ अली ज़रदारी पारां सोल्जर बाज़ार सानीअ में 16 क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। हुकूमत सिंध खे रेस्क्यू ऑपरेशन तेज़ करे ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी सहूलियतूं फ़राहम करण जी हिदायत। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सिंध हुकूमत जांच करे अहिड़नि वाक़िअनि जो अज़ालो करण जूं कोशिशूं करे। गुल प्लाज़ा सानीअ जी जांच कमीशन पारां सोल्जर बाज़ार सानीअ ते ॻणती जो इज़हार। जांच कमीशन जे सरबराह जस्टिस आगा फैसल चयो आहे त SBCA मूजिबि जेसीं ताईं शिकायत न थींदी कार्रवाई न थींदी। अॼु हिकु ॿियो वाक़ियो थियो। 15 ॼणा फौत थी विया। 40 खां 50 गज़ ते इमारत सही हुई। इजाज़त कीअं ॾिनी वई? छा शिकायत न थी हूंदी? गुल प्लाज़ा सानीअ जी जांच कमीशन जो जस्टिस आगा फैसल जी सरबराही में कमीशन जो इजलास थियो। DG SBCA खे सवालनामो जारी कंदे जवाब घुरिया विया। गुल प्लाज़ा जो बि समूरो रिकॉर्ड तलब। गुल प्लाज़ा जे इंतज़ामिया खां बि 72 सवालनि जा जवाब तलब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ग़ज़ा अमन बोर्ड जे इजलास में शिरकत लाइ वाशिंगटन पहुची वियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी दावत ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु बोर्ड ऑफ पीस जे इफ़्तिताही इजलास में शिरकत कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां नायब वज़ीर आज़म इसाक़ डार बि गॾु हूंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां अमरीकी क़यादत ऐं आलमी अॻवाननि सां गॾिजाणियूं कंदो। ॿिए तरफ़े लाॻापनि ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। सुप्रीम कोर्ट में छोटू गैंग जे सरबराह ऐं ॿियनि जवाबदारनि जी अपीलनि ते ॿुधणी दौरान दिलचस्प मुकालमो। वकील इस्तदा कई त ॿुधणी मुलतवी कई वञे। जस्टिस शहज़ाद अहमद मलिक चयो त अङारे जी तारीख़ घुरी रहिया आहियो, इस्तिखारो त न करे रहिया आहियो। वकील चयो त बरक़त वारो महीनो आहे, हिन ई महीने में वर्ल्ड कप खटियो हो। जस्टिस अकील अब्बासी चयो त इन वर्ल्ड कप जो ज़िक्र न कंदा कयो। जस्टिस मलिक शहज़ाद चयो त कुझु माण्हुनि खे इन वर्ल्ड कप जो ज़िक्र सुठो नथो लॻे। छोटू गैंग जे वकील चयो त चैंपियन ट्रॉफी बि रमज़ान में खटी हुई। जस्टिस मलिक शहज़ाद वकील सां मुकालमो कंदे चयो त पहिरियों खमिजी न विया हुयो, ईअं न त हाणे कुझु थिए। ॿुधणी मुलतवी। असुल जवाबदार गिरफ्तार थियनि इहो मुतालबो बस गवर्नमेंट आहे। असांजा असुल जवाबदार गिरफ्तार थियनि।
दिल्ली दुख त ज़रूरु आहे न असांखे तालिबो आहे असांजो असुल जवाबदार असांजा गिरफ़्तार थियनि घर हुननि जा ड्राइंग जवाबदारनि जा नथा हाज़ुर थियनि त हुनखे हुननि जा घर ड्राइंग जाली माली नुक़सान ॾियनि बसि ॿियो असांजो मुतालबो इहो ई आहे ओके बेगुनाह असांजी ॿी नियाणियूं क़त्लु कयूं अथनि असांखे ॾुख न हूंदो ऐं नवाब वली मोहम्मद में कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ जांच कंदड़ 3 मक़तूलनि जे वारसनि ते केस दाख़िल सरकार जे फ़रियाद ते 40 सुञातल ऐं 9 अणसुञातल माण्हुनि ते केस दाख़िल कयो वियो। केस में पुलिस मथां पथराव भंजरा ऐं रोड ब्लॉक करण जा कलम शामिल। FIR जे मतन में ॼाणायो वियो आहे त जवाबदारनि नेशनल हाईवे ब्लॉक करे मुसाफ़िरनि में ख़ौफ़ पखिड़ियो। हिकु ॾींहुं अॻु पुलिस मुज़ाहिरनि ते लाठी चार्ज करे 40 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार कयो हो। हिरासत में वरितल समूरनि माण्हुनि खे केस में नामज़द कयो वियो। अला बख्श भंड, अब्दुल मजीद भट्टी, ख़ादिम बल्ला, मौला बख्श चांडियो ऐं बहादुर रिन समेत 32 ॼणनि खे पुलिस अदालत ॾाढो पेश कयो। अदालत समूरनि जवाबदारनि खे जुडिशियल रिमांड ते जेल उमाणे छॾियो। गिरफ़्तार कयल ॻोठाणनि अला बख्श भंड चयो आहे त इंसाफ़ घुरण तां गिरफ़्तार कयो वियो आहे। असांजो मुतालबो हो त कातिल गिरफ़्तार कया वञनि। पुलिस लाश खसे असां मथां केस दाख़िल कयो आहे। नोटिस वठी इंसाफ़ करण जो मुतालबो।